जी गुज़िरियल राति जेको आहे बिन कासिम थाणे जी हद में फुरजे दौरान नौजवान सलीम गोपान खे गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। उनजे वारसनि खां असां मालूम कंदासीं त उनखे जेको क़त्ल कयो आहे उन वारसनि जे शक जे बुनियाद ते कुझु माण्हुनि खे जेको आहे निशानदेगी आहे उन बावजूद के गिरफ़्तारियूं जेके आहिनि उहे अमल में न आयूं आहिनि। हाणे कुझु देरि पहिरियां लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो बयो मुतालबनि जे लाइ इंतिज़ामिया उते पहुती उन्हनि यकीन दहानी कराई आहे त असां हिकु ॾींहं जी मोहलत ॾियो। असां उन दौरान जेके जवाबदार आहिनि उनखे गिरफ़्तार करण जी जे लाइ छापा हणी रहिया आहियूं। असां वारस मौजूदु आहे, असां उन्हनि खां मालूम कंदासीं त उन्हनि जो छा चवणु आहे। असल ॻाल्हि इहा आहे त सलीम जेको हींअर शहीद थी वियो आहे, कल्ह जेको राति वाक़ियो थियो आहे हिन में 17 तारीख़ ते हिन जो प्रोग्राम हुयो। जेको असल मेन जेको वाक़ियो जेतिरी बि असां मज़म्मत कयूं था घटि आहे, तमामु घटि आहे, न सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत ई करे सघूं था। ॿियो असां हाणे हिते कानून जे नाले सां त का शइ आहे कोन। 16 तारीख़ ते हिन जी बाइक हुई, जेके डकेट बाइक खसे विया हुआ। 16 तारीख़ ते उहा हुनजी कंप्लेन लिखी पई आहे। उनजे बावजूदि उन्हनि माण्हू सुञाता आहिनि, माण्हू सुञाणण जी निशानगी कई आहे। जॾहिं निशानगी थी आहे ऐं माण्हू हुननि ते पहुतल आहिनि त उन्हनि खे ख़बर पई आहे त हे माण्हू हाणे असां ते पुॼी विया आहिनि, जेके डकेट आहिनि। त उनजे बावजूदि उन्हनि खे जेको जो डकेटी करे आहिनि वरी बाद में अची करे हमिलो करे आहिनि। डकेटी जे बहाने सां या कंहिं बि बहाने सां ॾिसो न, कानून नाले जी का शइ न आहे। असांजे इलाइक़नि में एतिरी त बदअमनी वधी वई आहे जो आए ॾींहुं कंहिं न कंहिं नौजवाननि जा लाश असां पिया खणूं था। उन्हनि खे कानूनी सज़ा ॾिनी वञे, न त ॿी सूरत में असां हिन टाइम ते बि रोड बंदि कयो हुयोसीं। असांखे वरी बि टाइम मिलियो आहे सुभाणे ताईं। अगरि जे क़ातिल गिरफ़्तार नथा थियनि त असां वरी ॿीहर रोड ते मिलंदासीं आवाम सां गॾु। सिंध जी दिलि जे कराची में सिंधी नौजवाननि खे आए ॾींहुं क़त्ल कयो थो वञे। कॾहिं ज़ाहिद मिराणिया, कॾहिं बिलाल काका। ताज़ो राति गुलिस्तान जोहर में सिंधी नौजवान खे क़त्ल कयो हुया मामूली ॻाल्हियुनि तां। आख़िर सिंध हुकूमत खे होश जो नाखून वठणु खपे ऐं सिंधी क़ौम जी मालिकी करणु खपे। आए ॾींहुं डकेटियूं, चोरियूं, मामूली ॻाल्हियुनि तां सिंधी माण्हुनि खे क़त्लेआम थो करे वञे। आख़िर असांजो कसूर छा आहे? IG सिंध ऐं CM खां इहा ई गुज़ारिश आहे त फौरी तौर ते क़ातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, जीअं आइंदा लाइ को अहिड़ो को अमल न थी सघे। जी अवां वारसनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन इन मुतालबो कयो आहे त फौरी तौर जेके क़ातिल आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। ॿी सूरत में असां क़ौमी शाहराह ते हिकु दफ़ो ॿीहर धरणो हणंदासीं। जेसीं ताईं क़ातिल गिरफ़्तार न थींदा असां धरणो जारी रहंदो असांजो।